अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अतयबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सल्लल्लाहु व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से ज़ौक़ शौक़ से मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। हज़रात उलमाए किराम, मशाइख़ इज़ाम, सादात किराम ऐं दादू जा सुन्नी रोशन ज़मीर मुसलमान भाइरो, अल्हम्दुलिल्लाह अज मरकज़ी जमात अहले सुन्नत जे प्लेटफॉर्म तां दादू जे हिन बाशऊर अवाम अहले सुन्नत में मिलादे मुस्तफ़ा शरीफ जे महीने जी पहिरीं रात खां आशिकन जो ही हुजूम जमा थियो आ। यकीनन मदीने वाले साईं जे मिलाद जे सदके सां अज हर दिल खुश आहे ऐं हर दिल में मदीने वाले साईं जे आमद जी खुशी नज़र अची रही आहे। अल्लाह खां दुआ है त अल्लाह असां सभिनी खे मदीने वारे साईं जो सच्चो आशिक बनाए, मदीने वारे ताजदार सां सच्ची मोहब्बत रखण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। जन दोस्तन कुर्बायतन ये नूरानी महफिल सजाई आ, अल्लाह उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत जी नेमतुनि सां माला माल फरमाए। असीं जेकी अल्लाह जो क़ुरान मुस्तफ़ा जो शान शरीयत पाक जो बयान ॿुधण जे लाइ जमो थियासीं, अल्लाह असां सभिनी जे दिल जे मुरादुनि खे पूरो फरमाए। जा ॻाल्हि ॿुधूं रब शाल उन जे मथां असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। यारा दोस्तो, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा किरोड़े करम ऐं एहसान जे अल्लाह असां खे मुसलमान बणायो ऐं मुसलमान उहो जेको सवाद आज़म ते हलण वारो सुन्नी आशिक़ रसूल बणायो आहे। मुसलमान चवाइण वारा त खोड़ आहिनि, सॾाइण वारा त घणा आहिनि, मुसलमान नाले वारा त घणा कलमे पढ़ण वारा सॾाइनि था। कंहिं पंहिंजो क़िबलो कहिड़े पासे मुंतखब कयो, कंहिं पंहिंजी मंज़िल कहिड़े पासे मुक़रर कई। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्निन जी मंज़िल मदीने वारे साईं जी ज़ात गुंबदे ख़ज़रा मदीनो पाक आहे। चयो सुभान अल्लाह। ऐं अल्हम्दुलिल्लाह असीं सवाद आज़म आहियूं।
अहले सुन्नत व जमात को फिरको नाहे, को टोलो नाहे, को सैमुजा नंढड़ी टोलड़ी नाहे। ही सवाद आज़म में जमात आहे। मदीने वाले साईं फरमायो मुझी उम्मत में 72 फिरका जहन्नम जो बारण बनबा, 72 जा 72 फिरका जन्नत में न वींदा। फिरका जन्नत में न वींदा, टोला जन्नत में न वींदा। मदीने वाले ताजदार के अर्ज किया या रसूल अल्लाह जन्नत में केर वींदो? मुझे दिल पर नबी फरमायो जन्नत में जमात दाखिल थींदी। जन्नत में वञण वारो टोलो न हूंदो, जन्नत में वञण वारो फिरको न हूंदो। जन्नत में केर वींदा? जमात वींदी, जेका अहले सुन्नत व जमात आहे। अर्ज कियो या रसूल अल्लाह उहे केर हुंदा? मुझे दिल पर नबी फरमायो मा अना अलैहि व असहाबी, जे मथा मां मोहम्मद करीम आया, जे तरीके ते मां मोहम्मद करीम तव्हां के हलण सेखारियो ऐं जे तरीके ते मुझे असहाबन अमल कयो, उन तरीके ते हलण वारो दुनिया में भी निजात दहिंदा बणजी वेंदो त कब्र हशर में भी उनजी के अल्लाह ताला जन्नत जो सर्टिफिकेट अता फरमाए छॾियो आहे। एड़ी थकल सुभान अल्लाह ते मुंह भी तकरीर कई जे इं सुस्त थी वेंदो तो मां किबला साईं अली मोहम्मद जान साहब के अर्ज कयां तो किबला दुआ घुरो असां सभिनी जे लाइ त वञी घर भेड़ा थियो। नंगर जूं देगूं ॿारहं ॾिसी आयो आहे, तयार पियो आहे थियो कुछ खुली सुभान अल्लाह चओ। अल्लाह शाद ऐं आबाद रखंदो। अहले सुन्नत व जमात कल्ब सुन्नी अहले सुन्नत जो नालो हुयो, अज भी अहले सुन्नत जो मुसलमानन में नालो आहे। ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं ज़मीन ते हक वारी जमात का आहे त अहले सुन्नत व जमात आहे। को केड़े रस्ते ते हले, केतरा भी दलील पेश करे, केड़ो भी तरीको ऐं तौर बुधाए, भली लबादो अहले सुन्नत जो ओढ़े ऐं नई गाल पेश करे ऐं नयो नयो रस्तो घणे ऐं बुधाए। केडी मल असहाबन के बारे में कुछ गलत नजरियो बुधाए, केडी मल अहल बेतन के शान में गुस्ताखी कंदे नओ रस्तो घड़े बुधाए, केडी मल उलमा और मशाइख के नजरियात के फेरे नए तरीके की गाल करे, कंहिंजी गाल तस्लीम न कई वेंदी। अहले सुन्नत व जमात 1450 सालन का वठी दिल पर नबी का हिन जमाने ताईं जेको नजरियो आहे क़यामत ताईं उहो ही नजरियो हलंदो। न के पीर जे करे वो तब्दील थींदो, न के मीर जे करे वो नजरियो तब्दील थींदो, न वो अकीदो के मौलवी या मुफ्ती जे करे तब्दील थींदो। अहले सुन्नत जो नजरियो अकीदो उहो जेको मुस्तफा सिखारियो, जेको सिद्दीक़ अकबर सिखारियो, जेको फारूक आजम सिखारियो, जेको मौला अली सिखारियो, जेको शहीद करबला इमाम हुसैन सिखारियो, जेको अहले बैत सिखारियो, अल्हम्दुलिल्लाह उहो ही अकीदो अज भी जारी आहे, क़यामत ताईं जारी रहंदो। ऐं इहो सुन्नी इमाम महदी जे झंडे हेठा जमो थींदो। न चई सुभान अल्लाह। असांखे के फतवा की जरूरत ना है, असांखे के बाअसर आवाज की जरूरत ना है, असांखे के बाअसर शख्सियत की जरूरत ना है। असां सुन्नी आहियूं, असां सुन्नी रहंदासी ऐं इंशाअल्लाह अहले सुन्नत व जमात जे अकीदे ते जींदासी, इन्ही अकीदे ते मरदासी। पीर जे करे अकीदो तब्दील ना है कबो। असांजो बाबा मुर्शिद आहे, उन हीअं चयो आहे त असां अकीदो तब्दील कंदासीं। आहियूं सुन्नी पर मुर्शिद हीअं सेखारियो आहे। याद रखो मुर्शिदी सिलसिले में अकीदो बदलाइबो न आहे। फिलाणो मुफ्ती साहब आहे, हेतरी उन जी खिदमत आहे, उन हे नजरियो पेश कयो आहे। असां के मुफ्ती जे लाइ, के पीर या मीर जे लाइ, के सियासतदान जे लाइ, के हुक्मरान जे लाइ पंहिंजो अकीदो बदलाइण वारा न आहियूं। भली को 1000 खर्च करे, को लख अरब करोड़ खर्च करे, पर अहले सुन्नत जो अकीदो जेको शाइर में शामिल आहे न पैसे से तब्दील थींदो, न आवाज से तब्दील थींदो। आसमान जमीन ते लही अची सके तो, भगे थोड़े जो जबल सेवण मां लाड़काने पहुंची सके तो। अहले सुन्नत
मरहबा। अब समझो था हाले काल सुता पिया आयो थिया। अजीब गाल है, अजीब तमाशो है। मोहरम जो महीनो थे तो नई मुंडी निकले थी। कोई इमाम आली मकाम जे शान में गुस्ताखी तो करे, कोई यजीद जी हिमायत में गालाए तो अहले सुन्नत जो लभा ओढ़ियो वेठो आ चवे तो मां सुन्नी आया। मिंबर अहले सुन्नत जो आ, स्टेज अहले सुन्नत जी आ, उनते वही को अमीर मुआविया के खिलाफ घटवत गालाए बकवास करे। सदाए सुन्नी तो मां या रसूल अल्लाह चवण वारो आया। वेठो अहले सुन्नत जी जमात में आ, मजलिस अहले सुन्नत जी आ, ऐं गाल्हाए वरी अहल बैतन जे बारे में, असहाबन जे शान में घटवत गाल्हाए। ऐं असां चऊं वाह 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 साईं सुभान अल्लाह, मुफ्ती साहब वाह जी तकरीर कई। याद रखो कि मुफ्ती के खतीब जे करे न असहाबन जो, न अहल बैतन जो, न मदीने वाले जो शान घटियो आ न घटिजी सके तो। उहो तरीक़ो वठो जेको 1400 सालन खां वठी अहले सुन्नत जो तरीक़ो हलंदो पियो अचे। वरी जो सुभान अल्लाह। समझो था गाल हले सुता पिया आयो थिया। सभिनी खे ख़बर आ अहले सुन्नत जे अकीदे जी, सभिनी खे ख़बर आ। को माण्हू FIR दाख़िल कराए अचे ऐं पोइ वरी हमरा चवे मां रुजू थो कयां, मां हीअ ॻाल्हि थो कयां, मूं हीअं चयो, अहले सुन्नत जे अकीदे ते मां फिरी आयो आहियां। बाबा जेको अहले सुन्नत जो अकीदो आहे, तव्हां दादू जा सुन्नी बाशऊर रोशन ज़मीर मुस्लमानो, दुनिया हिक खां हिक पासे थी वञे, असां कंहिंजे चवण ते अहले सुन्नत जो अकीदो कोन वठाईंदासीं। न रीतूं शामिल कबियूं, न रस्मूं शामिल कबियूं, न दुनिया जा तौर ऐं तरीक़ा शामिल कबा, न दुनिया जा जेके मामलात आहिनि उहे पंहिंजे अहले सुन्नत में शामिल कबा। मिलाद जो महीनो अचे त उन मिलाद जी ख़ुशी बि ईअं मल्हाइबी जीअं अहले सुन्नत जो शाइर रहिया आहिनि, जीअं अहले सुन्नत जो तरीक़ो आहे। असां सुन्नी ईअं मिलाद मल्हाईंदा आहियूं। चओ सुभान अल्लाह। अज पहिरीं रबीउल अव्वल शरीफ जी रात है, मिलाद पाक जे महीने जी रात है, मदीने वाले साईं जे आमद जे महीने जी रात है। हर दिल शाद ऐं आबाद है, हर दिल में मदीने वाले जी मोहब्बत है। कंहिंखे दलील ॾियण जी ज़रूरत ना है त मां सुन्नी आहियां। हो चवे तो हे सुन्नी आ, हो चवे फिलाणे खां पुछा कयो अहले सुन्नत वारो आ, हे चवे तो मां सुन्नी आहियां, हुनखे अहले सुन्नत मां ख़ारिज कयो। घणियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि दादू में, घणा माण्हू अचे पैदा थींदा आहिनि। हे मरकज़ी जमात अहले सुन्नत जो प्लेटफॉर्म आ, जन अहले सुन्नत जी ख़िदमत कई आ दिलो जान सां। असांजा कायदीन, असांजा अॻवान हमेशा खां अहले सुन्नत जी ख़िदमत कंदा अचनि पिया। असांखे ॿिए कंहिं रस्ते ते वञण जी ज़रूरत नाहे। जेको मरकज़ मां असांखे अक़ीदो ॿुधायो वियो आहे, जेका असांखे तरीक़ो ॾेखारियो वियो आहे, असां पंहिंजी क़यादत जे पुठियां आहियूं। क़यादत असांखे जेको हुकुम ॾींदी आहे, असां उन तरीक़े ते हलंदा आहियूं। न अहले सुन्नत में अॻु कॾहिं विगोड़ पियो आहे, न अहले सुन्नत में पोइ कॾहिं साईं मुंहिंजा ॿिया ई ईंदी। हे तरीक़ो 1400 सालनि खां वठी मुहबत वारो तरीक़ो हलंदो पियो अचे। सुन्नी न पाण में जुदा थिया आहिनि, सुन्नी न पाण में अलॻि थिया आहिनि, सुन्नी न पाण में विछूं ऐं विछा पैदा थिया आहिनि। सुन्नी कल्ह बि हिकु जान हुया, सुन्नी अॼु बि हिकु जान आहिनि। इंशाअल्लाह क़यामत ताईं सुन्नी हिकु जिस्म, हिकु जान, हिकु दीवार वांगुरु हूंदा। कबूल आहे इहा ॻाल्हि की न कोन्हे का कबूल? मदीने वाले साईं फरमायो त मुसलमान ईअं आहिनि जीअं हिकिड़ी दीवार आहे। हिकु दीवार सिर सिर सां मिली दीवार ठहंदी आहे। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो तव्हां सुन्नी, तव्हां मुसलमान बि उन दीवार वांगुरु बणिजी वञो, सिर सिर सां मिलंदी आहे। जे पाण मां सिर कढी वठिजे त दीवार बुछड़ी लॻंदी आहे, सुठी न लॻंदी आहे, उन में ऐब थी पवंदो आहे। असां सुन्नी इन सुहिणी दीवार वांगुरु आहियूं। को दीवार में सोराख़ नाहे, का सिर निकतल नाहे। ये बराबर दीवार आहे जंहिंजी हिफ़ाज़त करण वारो खुद अल्लाह पाण आ। का ॻाल्हि सम्झो था? हाले सुता पिया आहियो थिया। अफ़सोस सां चवणो थो पवे त असां पंहिंजी क़यादत खे छॾे ॿियनि तरीक़नि ते हलूं, ॿियनि
ॿियनि रस्तनि ते हलूं, पंहिंजी क़यादत खे छॾे असां ॿिया साईं मुंहिंजा रस्ता वठूं, ईअं नाहे छिड़ विछड़ थी वञूं। मदीने वारे साईं फरमायो, बल्कि क़ुरान फरमायो आहे, जे छिड़ विछड़ थींदो, जुदा थींदो, अल्लाह जी रस्सी खे छॾे पोइ तव्हांजी हवा निकिरी वेंदी। क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि, तव्हांजी हवा निकिरी वेंदी, माना तव्हांजी कुवत हली वेंदी। अॼु साईं क़िबला खुर्शीद शाह साहब दामत बरकातुहुल आलिया फरमायो, को नौजवान कहिड़े रस्ते ते थो वञे, को कहिड़े रस्ते ते थो वञे, इन जो सबब इहो आहे जो असां पाण में मुहबत रखणु छॾे ॾिनी आहे। जुदाई न आहे, जुदाई न पैदा थी आहे, न थींदी इंशा अल्लाह। जेको जंहिं पीर जो मुरीद आहे अल्हम्दुलिल्लाह सुन्नी आहे, असां सुन्नी पीर मुर्शिद वारा आहियूं, सुहिणे गौसुल आज़म दस्तगीर वारा आहियूं, असां अहले सुन्नत वारा, मदीने वारे साईं सां मोहब्बत रखण वारा, पीर वारा आहियूं। कंहिंजो मुर्शिद केरु आहे, कंहिंजो मुर्शिद केरु आहे, ॾिसो या रसूल अल्लाह चवण वारो आहे त असां उन जूं जुतियूं असांजूं अखियूं। हा बाबा, इहा ॻाल्हि मंज़ूर आहे की न कोन्हे का मंज़ूर? हक़ जी ॻाल्हि आहे, हक़ जी ॻाल्हि थोरी ॾुखी त लॻंदी आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि, कंगो ॾींदे वार खुसे त भली पियो खुसे, हक़ चवंदे यार रुसे त भली पियो रुसे। साईं क़िबला, हक़ चवंदे यार रुसे त भली पियो रुसे। अल्हम्दुलिल्लाह दादू वारा रुसणा न आहिनि, दादू वारा मोहब्बत वारा आहिनि। असां या रसूल अल्लाह चवण वारनि जे कढ आहियूं। कंहिंजी फतवा या रसूल अल्लाह चवण वारे खे सुन्नियत मां ॿाहिरि नथी कढी सघे। को अहले सुन्नत जो ठेकेदार न आहे, को अहले सुन्नत जो अॻवान न आहे। असां सभिनी जो काइद, रहबर, रहनुमा हुसैन जो नालो मिठो मोहम्मद मुस्तफा करीम आहे। असांजो मुर्शिद गौसुल आज़म पीराने पीर दस्तगीर आहे। असांजे अकाइद जो तहफ़ुज़ करण वारो इमाम मातुरीदी, इमाम आज़म अबू हनीफ़ा आहे। असांजे तसव्वुफ़ जा राहिब साहिब आहिनि, असांजे अक़ीदे जा साहिब आहिनि। असांखे ॿिए तरीक़े ते वञण जी ज़रूरत ई न आहे। हे सिधी वाट आहे, जेको हलंदो सो मंज़िल मदीने ताईं पहुची वेंदो, जेको हटंदो सो जहन्नम जे खॾ में वञी किरंदो। सुन्नी जहन्नम में किरण वारो न आहे, सुन्नी त मदीने वारे जी छांव हेठां पहुचण वारो आहे। ओ बाबा, आओ मुझे मुर्शिद दिल पर साईं तरानो सेखारियो, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। गजी चवरायो, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। मुंहिंजो सुन्नत सां बस प्यार आहे, मुंहिंजो इश्क आहे हिक अरबीअ सां, मुंहिंजो इश्क आहे हिक अरबीअ सां, बस मुंहिंजो बेड़ो पार आहे, बस मुंहिंजो बेड़ो पार आहे। मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। गजी चवरायो, हथ मथे खणी, मां सुन्नी आहियां। मज़ो नथा ॾियो, मोहब्बत सां चओ, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। मीलाद नबीअ जो मल्हायां थो, मां नात नबीअ जी ॻायां थो, मां गौस जी यारी खावां थो, मां गौस जी यारी खावां थो। छो त हर वली मुंहिंजो दिलदार आहे, हर वली मुंहिंजो दिलदार आहे। मां सुन्नी आहियां, मां सुन्नी, गजी चवरायो, मां सुन्नी आहियां। सुभान अल्लाह। अबू बकर, उमर, उस्मान, अली, मुंहिंजो चइनी सां चाह दिली। अबू बकर, उमर, उस्मान, अली, मुंहिंजो चइनी सां चाह दिली। मुंहिंजा हसन हुसैन इमाम वली, मुंहिंजा हसन हुसैन इमाम वली। मुंहिंजो हर असहाब सां प्यार आहे, जंहिंजो सभिनी असहाबनि सां प्यार आहे सो त मथे खणी मां ॾिसां। मुझो हर असहाब सां प्यार आहे, तोड़े दिल पर साईं कमज़ोर आहियां, पर दुश्मन लाइ शहज़ोर आहियां। असां वटि सियासी ताक़त न आहे,
असां वटि माली ताक़त ना है, असां वटि खणी तव्हां चओ पैसे जी ताक़त ना है, बज़ाहिर खणी कमज़ोर था नज़र अचूं, तोड़े दिल पर साईं कमज़ोर आया, पर दुश्मन ले शहज़ोर आया, पर दुश्मन ले शहज़ोर आया, छुत पंहिंजे जान बता जिंद घोर आया, पंहिंजे मदनीअता जिंद घोर आया, मुंहिंजो पीर संगी पगदार आहे, मां सुन्नी आहियां, मां सुन्नी, ओ मां सुन्नी आहियां, मां सुन्नी आहियां। सुभान अल्लाह। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या का ज़बान खामोश न रहे, मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अहले सुन्नत व जमात जी निशानी आहे जो सुन्नी मदीने वारे साईं सां इश्क कंदो आ। एड़ी थकल सुभान अल्लाह जी बिजली हली वेली, जैसी बिजली अचे तैसी भला दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु। जैसी जनरेटर हले भला अल्लाह जो जिक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने वारे साईं फरमायो, महबूबन करीमन फरमायो, तव्हां मां को बि माण्हू तेसी ईमान नथो हासिल करे सघे जेसी उन जे दिल में अल्लाह ऐं उन जे रसूल जी मोहब्बत न पैदा थी वञे। अहले सुन्नत व जमात उहा जमात आ जेका मदीने वारे साईं सां मोहब्बत रखंदी आ। मदीने वारे सां मोहब्बत रखण जे करे महबूबन जी हर निस्बत सां बि इश्क ऐं मोहब्बत कंदी आ। जेका निस्बत मदीने वारे साईं सां जुड़ियल आ, जेका बि निस्बत आ, जेको बि महबूबन जो नंग नातो आ, सुन्नी हर नंग ऐं नाते जो क़दर कंदो आ, उन जी बि इज़त ऐं ताज़ीम कंदो आहे। जेका शे मदीने वारे साईं सां जुड़ियल आ, मुझे लजपाल नबीअ सां मिलियल आ, जे शे जो सबक मुझे महबूब दिनो दादू जा रोशन ज़मीरो मुसलमान जे मथा लाज़िम आ, हर उन निस्बत हर उन नाते जी ताज़ीम करे, इज्जत करे, एहतराम करे, छो त वो नातो को आम नातो नाहे, वो नातो मुझे दिल पर नबी सां जुड़ियल आहे। वो नातो जे मदीने वारे साईं खां मथे जो नातो आ त उनखे बि मञबो, जेको महबूबन खां हेठि नातो आ उन जी बि ताज़ीम कबी। इन खां बग़ैर गुज़ारो नाहे, छो त बख़्शिश निजात वारी ज़ात महबूब जी आ, हथ महबूब जे हथ में ॾियणो आ। इहो हथ तोखे रब सां बि मिलाईंदो, अहल बैत सां बि मिलाईंदो, त असहाबन जी बि ताज़ीम ॾियारींदो। अल्लाह जो पतो कीअं पियो बा? मदीने वारे साईं खां मथे अल्लाह हुआ। अल्लाह जो पतो कीअं पियो? पुट असां सिंधी आहियूं, ये सिंध बुत कदो हुयो, ये सिंधी बुत परस्त हुया। सिंध में बुतन जी पूजा थींदी हुई, सिर बुतन जे आॾो झुकायो वेंदो हुयो। हनुमान ऐं राम कृष्ण भगवान जे आॾो माण्हू सिंध जा माण्हू सजदो कंदा हुया, सिर झुकाईंदा हुया। इहो सिर बुतन पत्थरनि कब्रुनि खां हटाए अल्लाह जे आॾो रब जे आॾो झुकण
सेखारियो तो हुसैन जे नाले सेखारियो आ ओ बा असा के कलमो पढ़ मदीने वाले साईं सेखारियो असा के ईमान मदीने वाले साईं दिनो असा के कुरान मिलियो महबूबन जे सदके अल्लाह मिलियो महबूबन जे सदके काबो मिलियो मदीने वाले जे सदके दीन मिलियो मदीने वाले साईं जे सदके असा के ईमान मिलियो मदीने वाले जे सदके बख्शिश मिलंदी मदीने वाले जे सदके कब्र में निजात मिलंदी महबूबन जे सदके हश्र में अर्श जो सायो नसीब थींदो मदीने वाले जे सदके पुलिस रात ता पार उकरंदासी महबूबन जे सदके मीज़ान ते आसानी पैदा थींदी मदीने वाले साईं जे सदके कौसर जो प्यालो मिलंदो हुसैन जे नाले जे सदके पर जे जन्नत में दाखिल थींदासी महबूब जे सदके जन्नत जो नेमतूं मिलंदियूं मदीने वाले जे सदके पर जन्नत जो वॾो इनाम वॾे में वॾी नेमत ख़ुद रब्बे कायनात जो दीदार नसीब थींदो त फातिमत ज़हरा जे अब्बे जे सदके थींदो नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह एड़ो हबीब मिलियो असा जे मथा लाजिमात इन जे नंगन के सुञाणो महबूबन जे नातन के सुञाणो जेके मदीने वाले साईं मुझे दिल पर नबी इज्जत दी मुसलमान हुआ मदीने वाले जो परवानो हुआ सच्चो आशिक हुआ तो वो उनके इज्जत दे जेके नबी इज्जत दिनी आओ ना बा मदीने वाले साईं अबू बकर के इज्जत दिनी दिनई कि न कोन दिनई अबू बकर के ताज़ीम महबूबन कई हबीब पान सा गडाईंदा हुया अबू बकर के अबू बकर नब हुजे नबी साईं फरमाईंदा हुया ये गाल जी मथा मां भी शाहिदी तो जा अबू बकर भी शाहिदी तो सुभान अल्लाह मां शाहिदी जा मां दिसा पियो साईं नसरुल्लाह मुझे सामो कोने को मां चवा मां तो गवाही दियां तो साईं नसरुल्लाह गवाही तो दे तव्हां चओ तो साईं तू पंहिंजी ॻाल्हि कर साईं नसरुल्लाह अलॻि आहे साईं जो सिस्टम अलॻि आहे साईं ॾिठो आहे कोन्हे को उहो त आहे ई कोन्हे को पर कुर्बान अबू बकर जे शान जे मथा मुंहिंजो दिलबर नबी फरमाईंदो हुयो मां त गवाही थो ॾियां पर इन ॻाल्हि ते अबू बकर बि गवाही थो ॾे मदीने वाले साईं न्याणी वरती अबू बकर खां न्याणी वठी उनखे इज्जत ॾिनी उमर खां न्याणी वठी उनखे इज्जत ॾिनी पंहिंजो न्याणियूं उस्माने गनी खे ॾेई उनखे इज्जत ॾिनी अली खे पंहिंजी न्याणी ॾेई उनखे इज्जत ॾिनी जेके नबी इज्जत ॾिनी आहे मुस्लमान उहो आहे जेको उन्हनि नातनि खे बि इज्जत ॾे जिनखे मदीने वाले साईं इज्जत ॾिनी आहे हा उन बा सदा है मुसलमान ऐं चवे त मां मदीने वाले साईं जे नंगन नातन के नथो सुञाणा मुसलमान चइबो पीउ चवे अबा पुट हे कम कर चवे बाबा अदब में बीठो आहियां बाक़ी इहो कम कोन कंदो साईं हाँ पीउ चवे पुट पानी प्यार पीउ चवे पुट मानी खारा पीउ चवे पुट जुती सीधी करे रख चवे बाबा अबो आई इज्जत कयां थो हथ बजो बीठो आहे पानी कोन पियारींदो साईं मानी कोन खाराईंदो साईं तुंहिंजी जुती वरी मां सीधी कयां मुंहिंजा हथ ख़राब थी वेंदा इज्जत कयां थो बाक़ी जुती में हथ कोन विझंदो साईं ये फरमा बरदार चइबो या बेफरमान चइबो दादू जा रोशन ज़मीरो जेको मदीने वाले साईं खे त सुञाणे नबी जे नंगन नातन के न सुञाणे इन जे लाइ मोहब्बत वारो पैगाम त इहो आहे त तूं बेफरमान आहीं हलिया मोटी आहे हलिया उन रस्ते ते हलिया जेको मदीने वाले साईं सेखारियो सुभान अल्लाह असां जे लाइ हर्फ आख़िर मदीने वाले साईं जी ज़ात हिननि चयो हुयो न पीटीआई वारनि असां जे लाइ हद जेका इमरान खान आहे हाणे साईं हमरा जेल में पियो आहे केरु सारे ई कोन थो लहे यादि रखो हे सियासतदान आहिनि पैसे ते ईमान विकिणंदा आहिनि असां सुन्नी आहियूं दुनिया हिक खां हिक पासे थी वञे नबी ज़मीन जो नातो कोन टोड़ींदासीं कुनरी शहर आहे कुनरी
थर जे इब्तिदा में जीअं थर शुरू थिए थो पहिरियों शहर कुनरी इते हिकिड़ो कादियानी आयो हिकिड़े मुस्लमान खे चई कि असांजो कादियानी हेड़ो असांजो कादियानी गुलाम कादियानी हेड़ो भलो हीअं हूअं हुनखे तारीफ़ कई हलिया तूं असांजो कादियानी थी ओ को हुजे ॼट माण्हू आलिम त कोन हुयो कुहाड़ी हुजेसि हथ में काठियूं करण वियो हुयो कुहाड़ी खणी मथे ते रखियईंसि चओ त गुलाम कादियानी निभागो हीअं वा गार ॾिस हुन बि देरी कोन कई कुहाड़ी ॾिसी जे गुलाम कादियानी हे जेका गार चवेसि उहा ॾींदो वञे जेका गार चवेसि उहा गुलाम कादियानी खे ॾींदो वञे जेॾी महिल थको ओॾी महिल कुहाड़ी हुन कादियानी जे हवाले कई चई वटि कुहाड़ी तूं मुंहिंजे हिते मथे जे विच में हण ऐं चओ त मदीने वारे साईं जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ नाशाइज़ त ॻाल्हा मुंहिंजो जिस्म ॿ टुकड़ा थी सघे थो पर मोहम्मद मुस्तफ़ा जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ ज़ुबान मां नथो निकिरी सघे न चई सुभान अल्लाह सुन्नी उहो आहे जेको मदीने वारे साईं जे नाले ते सिर त ॾेई सघे थो पर महबूब जो दर नथो छॾे सघे मदीने वारे साईं जी निस्बत जी तौहीन नथो करे सघे ओ दादू जा रोशन ज़मीर या खुशनसीबी रब तोखे ॾिनी आहे जो अल्लाह मदीने वारे साईं जे नंगन नातन रिश्तन नसबन निस्बतुन जी ताज़ीम अल्लाह तो सुन्नीअ खे सेखारी आहे कलमे पढ़ण वारा त घणा सदायो था चवायो था असां मुस्लमान आहियूं पर जॾहिं महबूब जे नातन जी ॻाल्हि अचे थी तोखां ॻाल्हि कलमे जी विसरी थी वञे नबी जी घर वारनि जी इज़त तोखां नथी पुॼे नबी जे असहाबनि जी इज़त तोखां नथी पुॼे अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त मोमिननि जी नबी जूं घर वारियूं नबी जूं ज़ालूं मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि माइरूं आहिनि अल्लाह जी कुदरत ॾिसो मदीने वारे जा नंग नाताब क़ुरान पढ़ण पियो सेखारे न चई सुभान अल्लाह नबी जे नातन निस्बतुनि जी ॻाल्हि क़ुरान पियो सेखारे अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जूं घर वारियूं वो बीबी हफ्सा हुजे या बीबी ज़ैनब हुजे बीबी उम्मे कलसूम हुजे बीबी उम्मे हबीबा हुजे या सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशतुल हुमैरा हुजे या नबी जी प्यारी घर वारी मोमिनन जी अम्मा असांजो सिर अम्मा जी दामन ता कुर्बान सय्यदा खदीजतुल कुबरा छो न हुजे हर सुन्नी मदीने वारे जी हर घर वारी जी इज्जत कंदो आओ बा आओ जेको मदीने वारे साईं सां निस्बत रखे उन घर वारीअ जी इज्जत कबी एतराम कबो बेअदबी न कबी गुस्ताखी न कबी ये त हेठिया नसब आहिनि पोइ नबी जो नानो हुजे या ॾाॾो नबी जी नानी हुजे या ॾाॾी नबी जो अबो हुजे या अम्मा असां पूरे नसब हज़रत हबीब किबरिया खां हज़रत अब्दुल्ला खां थींदे हज़रत अदनान का इब्राहिम अलैहिस्सलाम ताईं इब्राहिम अलैहिस्सलाम का नूह नजीउल्लाह ताईं नूह अलैहिस्सलाम का आदम अलैहिस्सलाम ताईं पूरो नसब कढ हर नसब में जेको महबूब जे अजदाद आबा में आयो असां हर नसब में ईंदड़ नाले ता पंहिंजो सिर कुर्बान करे ॾेखारींदा हा बाबा हिकिड़ा वरी असहाबनि जा गुस्ताख हिकिड़ा वरी मदीने वारे साईं जे अबे अम्मा जा गुस्ताख अफ़सोस आहे जंहिं जॻह ते तवजा मुड़े हेॾे ध्यानु ॾियो मुड़े जंहिं जॻह ते मदीने वारो साईं हिन वक़्तु आरामी आहे हिन वक़्तु चाहे उहा मिट्टी जी जाइ ज़मीन आहे ज़मीन जो टुकड़ो मिट्टी आहे खाक आहे मिट्टी आहे मिट्टी त मिट्टी हूंदी आहे मिट्टी दादू में बाहे बलोचिस्तान में बाहे सिंध में बाहे हिंद में बाहे खुशकी में भी मिट्टी आ पानी में भी मिट्टी आ हर जगह ते मिट्टी आ पर गुंबद खज़रा वारी मिट्टी
असा अहले सुन्नत जो अकीदो आ या मिट्टी काबे खां वधीक शान में अफजल या जन्नत का वधीक शान वारी आ मलाइकन जे काबे बैतुल मामूर का वधीक शान वारी आ पर जेका मिट्टी नबी सुने जे जिस्म सा टचुआ मसुआ महबूबन जे जिस्म के छुए पई इमाम समूदी रहमतुल्लाह अलैहि तो लिखे या मिट्टी अर्श मुअल्ला का वधीक शान वारी आ न चई सुभान अल्लाह जेका मिट्टी नबी जे जसद सा लगी उन मिट्टी जो शान अर्श मौला का वधी वियो बुधा जे बतन में जे अम्मा जे पेट में 9 महीना तुझो मुझो दिल पर नबी रहो परवरिश पातई जे अम्मा आमिना जे पेट में मुझे दिल पर नबी परवरिश पाती 9 महीना रहा अम्मा जी गोद में खेलिया जमण का अग पेट में रहा जमण का पो छाती ते रहा बुधात उन अम्मा के अल्लाह के दो शान दिनो हुंदो का गाल समझो दारे सुता पे आयो बा जे अम्मा जणियो जे अम्मा पैदा कयो जे जीजल अम्मा उन अम्मा था असांजूं मायरूं कुर्बान थियन उन अम्मा जे नाले था असांजो अबो कुर्बान थे उन अम्मा जे आमिना नाले था मुझो पूरो खानदान कुर्बान कया बाबा जो शान उन अम्मा जो ओदा दूजा रोशन ज़मीरो था त जी जलमाओ जो शान मायरो त वडियो शान वारियो हर अम्मा इज्जत वारी पर बाबा जो शान अम्मा आमिना जो जी हंज में रहमत लिल आलमीन नबी परवरिश पाती है न चई सुभान अल्लाह आहे ताज़ीम उन अम्मा जी कि न कोने का ये तो अम्मा हुई जे जणियो आ पर असां था चऊं जे अम्मा पालियो दायको कयो कुल कायनात जो औरतूं हिक पासे उन हलीमा जे हिंदोरे जे बराबर नथियूं थी सघन हाँ बा सुभान अल्लाह वो महबूब जॾहिं उन अम्मा जी हंज में आयो तो मलाइक लही आया फलकन ता फौजूं लही आयूं जन्नत जूं हूरूं लही आयूं जहान हली आया वाह अम्मा तुंहिंजो शान न चई सुभान अल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे ओ मुंहिंजो जानिब जलवेदार मुंहिंजो जानिब जलवेदार मदनी सुणन जो सरदार आलम अज सारो थो सदके थिए ओ जॾहिं थी आमद तुंहिंजी लही मलक आया सहन तुंहिंजे अॻियां हूर खुशनगी तगाया जॾहिं थी आमद तुंहिंजी लही मलक आया सहन तुंहिंजे अॻियां हूर खुशनगी तगाया ओ तुंहिंजो आशिक पोढ़ो बार है और मर्द जवान हजार तुंहिंजो आशिक पोढ़ो बार और मर्द जवान हजार आलम अज सारो थो सदके थिए गौर सां जो सुभान अल्लाह मां जान गौर कयां मदीने वारे साईं जी अम्मा ता अम्मा साईं जी अख जो कमाल ॾिसो तूं मां बि चऊं था न हे जेको मौलवी चवे थो नबी असां जहिड़ो वॾे भाउ जेतिरी इज़त कयो नबी खे माज़अल्लाह भित जे परे पासे जी ख़बर न आहे हे क़ुरान हथ में ॾियोसि वञी क़ुरान हथ में झोली में ॾेई चयोसि मौलवी साहिब चवई थो नबी असां जहिड़ो कॾहिं मलाइक ॾिठा अथई दादू वारो मलाइक हे कुल हंधि गॾु वेठा आहिनि किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून ये किरामन कातिबीन ए कुल हंधि वेठा आहिनि कि न कोन्हनि के हर माण्हू जे कुल्हे ते वेठा आहिनि तुंहिंजे कुल्हे ते आहिनि मुंहिंजे कुल्हे ते आहिनि मुस्लमाननि जे कुल्हे ते नान मुस्लिम जे कुल्हे ते हर कंहिंजे कुल्हे ते मलाइक वेठा आहिनि हिकिड़ो बि न ॿ मलाइक
पर जॾहिं नबी जे मथां दुरूद पढ़ियो वञे त लखे मलाइका गॾिजी अची उते वेहंदा। पढ़ो भला दुरूद सल्लल्लाहु अलैका या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। महबूबन करीमन फरमायो जॾहिं इंसान पैदा थींदो आहे त पैदा थियण सां उन सां गॾु अल्लाह हिकिड़ो मलाइक मोकिलींदो आहे, हिकिड़ो शैतान मोकिलींदो। मलाइक अल्लाह जे तरफ़ां ईंदो आहे, हिकिड़ो शैतान बि उन सां गॾिजी वेंदो आहे। ऐं कुलनि ते जेके मलाइक आहिनि उन्हनि खां अलॻि आहिनि। उहो मलाइक अलॻि ईंदो आहे जेको हुनखे हिदायत ॾींदो आहे, सही वात ते हलाईंदो आहे। अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह छा तव्हां सां बि गॾु हिकिड़ो शैतान पैदा थियो हुयो? साईं फरमायो हाओ, मूं सां गॾु पैदा थियो हुयो पर हुनखे कलमो पढ़ायो मुस्लमान करे छॾियो। न चई सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो मूं वटि शैतान आयो हुयो पर जॾहिं मुंहिंजी सोबत में शैतान बि पहुतो त ईमान वारो बणिजे। हर कंहिं सां मलाइक गॾु आहे पर कंहिं अख मलाइक न ॾिठो आहे। अल्लाह ताला कंहिं अख खे पावर ॾींदो आहे। विलायत जो साहिब हुजे, को साहिब विलायत हुजे, अल्लाह ताला उन्हनि खे अखियूं ॾींदो आहे, उहे मलाइकनि खे ॾिसंदा आहिनि। असां में मथां साईं अली मोहम्मद जान साहिब ॾिठो हुजे, अलाह वारो आबा, असां त गुनहगार आहियूं, बुज़ुर्ग इहो आहे न असां में वेठो बा। सुभान अल्लाह। तवजो मूं ॾिजो। हे जेको चवे थो मदीने वारो साईं असां जहिड़ो आहे, हिन खां पुछा कयो मलाइक ॾिठा अथई? तुंहिंजा अमल बि लिखनि पिया, तूं जेको ॻाल्हाई पियो सो बि लिखनि पिया, जेको तूं निहारी पियो सो बि लिखनि पिया, जेको करीं थो सो बि लिखनि पिया। पर मलाइक कॾहिं ॾिठो कोन अथई। मस्जिद में विहारे कसम ॾेई पुछंदोसि, चवंदो मलाइक कोन ॾिठो आहे। अड़े पोइ कीअं तूं नबी जहिड़ो थिए? नबी त वॾी ॻाल्हि आहे। पर अम्मा आमिना थी फरमाए जीअं जो रहमतन लिल आलमीन नबी पैदा थियो, मलाइकनि जूं फौजूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रही हुयसि। तूं चवीं थो नबी खे भित जे परे पासे जी ख़बर नाहे, पर जीजल अम्मा थी फरमाए वेठी मके में आहियां। जीअं जो महबूब पैदा थिया मूं पंहिंजे अखियुनि सां मके जी सरज़मीन तां वेही शाम मुल्क जूं मारियूं, शाम मुल्क जा महलात, हत्ता के बसरा जे शहर में जेके उठ हलन पिया तंहिंजे किचन में जेके गानियूं विधल हुयूं से बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रही हुयसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हे त मुंहिंजे नबी सुणे जी अख जो कमाल, नबी जी अम्मा जी अख जो कमाल आहे। ॿुधा मुंहिंजे दिलबर नबी जी अख जो कमाल केॾो वॾो हूंदो। न चई सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो मुंहिंजे दिलबर नबी जी अख जो कमाल छा आहे? हीअ हदीस वरी सही बुखारी में, मुसन्नफ इब्न अबी शैबा में, इमाम तबरानी पंहिंजे मजम कबीर में आंदी आहे। हज़रत सैयदा अस्मा बिन्त अबी बकर रज़ियल्लाहु ताला अन्हा जी रिवायत करे हिकिड़े ॾिहाड़े मदीने में महबूबन जे ज़माने में, अब तवज्जो मुड़े आहे हेॾे ध्यान जो मुड़े, मदीने पाक में सिज गिरहण थी मुंहिंजे दिलबर नबी वटि मां आयसि। हदीस लिखी या तवीला। हज़रत अस्मा थी फरमाए मदीने वारो साईं पंहिंजे असहाबनि में वेठल हुयो, अल्लाह जी हम्द बयान कई, रब जी तौसीफ बयान कई, अल्लाह ताला जी सना बयान करण खां बाद में मुंहिंजे साईं फरमायो मा मिन शैइन लम अकुन उरीदुहु इल्ला रअयतुहु फी मकामी। मुझे साईं फरमायो अज मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन चाय ते पी मदीने में पंहिंजे मकाम तां कायनात जी हर शइ खे ॾिसी वरितो आहे।
हत्तल जन्नत वन्नार इस्तानी तो जन्नत के बुढ़ुम त जहन्नम के बुढ़ो अथम। अब ही हदीसा सही बुखारी शरीफ जी मकतबतुल शामिला मां जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 28 25 नंबर सुफ़े ते हदीसा मदीने वारो साईं तो फरमाए मदीने में बीठो आया मस्जिद नबवी में बीठो आया सतनी आसमानन का मथे जन्नता सतनी जमीन का हेठ जहन्नमा। दिलबर नबी तो फरमाए सतनी जमीन का हेठ ईत हर शे डिठम जहन्नम के बुडिठम जहन्नम के केड़ो अजाब थे तो सो बुडिठन जन्नत के तडिठन अठनी जन्नतुन जे इनामन के नेमतन के जन्नतन के बुडिठन जन्नती हुरन के बुडिठन अदे दादू जा रोशन ज़मीन यो तो बुधा जेको नबी मदीने में भी अर्शे मुअल्ला के दिसी सके तो जेको जन्नतन के दिसी सके तो सो मदीने मां दादू वारन के कीअं न दिसी सघंदो। हाँ बा जेको अर्श के दिसी सके तो अल्लाह जो कुरान तो फरमा रब जो कुरान सूरह ज़ुमर आखिरी आयत वतरल मलाइकत हाफीन मिन हौलिल अर्श ए महबूब तो डिठो जेके अर्श जे चौधारी मलाइकत तवाफ पिया कन ओ मुजा राणा ओ मुजा रब मदीने वारा छा तुझो शाना रब तो फरमाए ज़मीन ता वेही अर्श जे मलाइकन के तो डिठो सुभान अल्लाह। अब कुरान में आयत कढो कुरान जो हुकुम क़यामत ताईं आहे कुरान जो हुकुम रुगी असहाबन जे लाइ कुरान नाज़िल न थियो हुयो कुरान क़यामत ताईं ईंदड़ मुसलमाननि जे लाइ आहे। कुरान फरमाए तो मदीने वारे साईं डिठो मलाइकन के अर्श जे इर्द गिर्द जेके बीठा हुआ ही हदीस मुझे सामो खुली पई आहे बुखारी शरीफ जी। अल्लाह जो नबी तो फरमाए बीठो मदीने में आया जन्नत के भी डिठुम दोज़ख के भी डिठुम जेको नबी मस्जिद नबवी मां मदीने मां भी जन्नत जहन्नम जो नजारो करे सके तो अर्श मुअल्ला दिसी सके तो छा मदीने का दादू करे आ गालायो न था मां जिम्मेदार आया पुट मां जेका गाल कई न अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमात जी क़यादत में वेठल आहे उलमा वेठा आहिनि असां पंहिंजे अक़ीदे जो पहरो ॾियणु ॼाणूं था असां पंहिंजे अक़ीदे जो दिफ़ा करणु ॼाणूं था असांखे कंहिंखां मदद वठण जी ज़रूरत नाहे इहा हाजत नाहे त कंहिंखां सुवाल कयूं बाबा तूं मदद कर ऑफिसर वटि वञूं अमीर पीर कबीर या वॾेरे वटि वञूं त तव्हां असांजी मदद कयो इंशाअल्लाह सुन्नियुनि जी दुनिया मोहताज थींदी सुन्नी जहिड़ो मोहताज कोन थींदो। सम्झो था हले सुता पिया आहियो जा कुझु तव्हां बि गैरत जी गोरी खाओ अल्लाह शाद ऐं आबाद रखंदो इंशाअल्लाह इमाम महदी जे अचण ताईं इंशाअल्लाह सुन्नी दिफ़ा कंदा ऐं सभई गॾिजी हली इमाम महदी जे झंडे जे हेठां जमो थींदासीं। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह दुरूद शरीफ पढ़ो मोहब्बत से सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहतरम उस्ताद बुखारी जो पोटो सैयद अमीर अली शाह बुखारी काउंसलर वार्ड नंबर 7 असांजे प्रोग्राम में आया असां साईं खे भलीकार चवंदा भली करे आयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हजरत सैयदना इरबाद बिन सारिया सुलमी रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल इन्नी इंदल्लाह फी उम्मिल किताब लखातमुन नबी। मां
मोहम्मद करीम अल्लाह वट अल्लाह जे लोहे किताब में लोहे महफूज में तदे नबी हुयुस व इन आदम लमुंजदिलुन फी दीनती आदम या मिट्टी में हुयो मिट्टी जे पिनोड़े में हुयो थयो न हुयो अल्लाह लोहे महफूज में अगे ही लिखाए छयो हुयो ए मोहम्मद मुस्तफा मां अल्लाह तो के खातमुन नबीन तो बनाया। मदीने वाले साईं फरमायो वसौलबिहुकुम बितअवील ज़ालिका दावत अबी इब्राहीम व बिशारत ईसा कौमहू अन करीब मां मोहम्मद करीम पंहिंजे अबे इब्राहीम जी दुआ ऐं ईसा रूहुल्लाह जेका मूल बिशारत ॾिनी हुई उन जी तावील तव्हांखे ॿुधाईंदुसि वरुया उम्मी रातन्नहू खरज मिन्हा नूर। अचो त तव्हांखे ॿुधायां नबी तो फरमाए त जॾहिं मां पैदा थियो हुयुसि अम्मा ॾिठो त इंसान पैदा न थियो नूर जो टुकड़ो पैदा थियो आहे। अदात लहू कुसूर शाम जंहिंजे अचण सां शाम मुल्क जूं मायूं नज़र पियूं अचनि वकज़ालिका तरा उम्महातुन नबीन छो त नबीअनि जूं माइरूं ईअं ख्वाब ॾिसंदियूं आहिनि ईअं निगाहुनि सां ॾिसंदियूं आहिनि नबीअ पैदा थींदा आहिनि त जग रोशन थी वेंदा आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं करीमन हिते ॿुधायो त मां अबे इब्राहीम जी दुआ आहे कुरान करीम में अल्लाह ताला वाज़े कयो हज़रत सैयदना इब्राहीम जॾहिं काबो ठाहे तैयार कयो बैतुल्लाह शरीफ ठही तैयार थियो ओॾी महिल दुआ पियो घुरे रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। ए मुझा पालनहार इब्राहिम दुआ तो घुरे ओ मुझा अल्लाह इन्हन में इन्हन माई एक अज़मत वारो शान वारो रिफ़त वारो रसूल मोकिल जेको इन्हन के इन्हन ते तुझूं आयतूं तिलावत करे तुझो कलाम पढ़ी ॿुधाए इन्हन के किताब सेखारे ऐं हिकमत जी तालीम ॾे ऐं इन्हनि जे नफ़्सन खे पाक करे ओ मुंहिंजा मौला बेशक तूं अल्लाह ग़ालिब आहीं हिकमत वारो ही ए मुंहिंजा करीम रब जल्दी मदीने वारे खे मबूस फरमा। काबो त ठाहे काबे जी तामीर कयई दुआ पे घुरे मौला हिन काबे के मजबूत कर काबे जी इबादत करण वारा पैदा कर तवाफ करण वारा पैदा कर पर कीअं कर जो इन्हनि में महबूब मोहम्मद करीम मोकिल। हवा थकजी पिया आहियो कलाक पूरो थी वियो कलाक पूरो थी वियो हाणे मुंहिंजे ख्याल में दुआ घुरणु घुरिजे 10 मिंट सिर्फ़ 10 मिंट हेॾे तवजह ॾियो। सुभान अल्लाह तवजह मूं ॾे 10 मिंट सिर्फ़ हेॾे ध्यान ॾियो। अल्लाह जो नबी भी दुआ घुरे मौला मदीने वारा के पैदा कर जो काबे जे बुनियादन के उहो मजबूत बनाए न चई सुभान अल्लाह। काबे जा बुनियाद इब्राहीम ज़ाहिरी सिरुन वारा विधा हुया पर रूहानियत जी मजबूती काबे के बख्शियात मोहम्मद मुस्तफा करीम बख्शी आहे। उन जी हिफाजत करण वारा अल्लाह पैदा कया है महबूबन करीमन पावर ॾिनो इख्तियार ॾिनो सीना दर सीना यो इख्तियार आयो हिफाजत थी न काबे जी हिफाजत थी काबे जी दीवारुनि जी हिफाजत थी काबे जी इबादत करण वारनि जे लाइ हिफाजत जो रस्तो मुहैया कयो वियो। महबूबन का बाद में अबू बकर सिद्दीक पैदा कयो सिद्दीक अकबर का बाद में उमर फारूक आयो उस्मान ज़िन्नूरैन आयो जे काबे जी दीवारुनि जी हिफाजत जे लाइ मौला अली मुश्किल कुशाई करे ॾेखारी इन काबे जी हिफाजत जे लाइ इमाम आली
रूहानी पावर पैदा करण जे लाइ, हिफ़ाज़त करण जे लाइ, रूहानी बुनियादनि खे मज़बूती बख़्शण जे लाइ सिलसिला ठहिया। नक्शबंदी सिलसिलो ठहियो, सोहरवर्दी सिलसिलो ठहियो, चिश्ती ऐं कादरी सरवान पैदा थिया। केॾीमहिल गौसुल आज़म मुर्शिद मोहिउद्दीन अब्दुल कादिर जीलानी जी सूरत में न चई सुभान अल्लाह। केॾीमहिल गौसुल आलमीन बहाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैहि जी सूरत में, केॾीमहिल मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी जी सूरत में ज़मानो हलियो आख़िरी सदी में इन अहले सुन्नत जे अक़ाइद ते पहरे ॾियण जे लाइ, काबे जे बुनियादनि जी हिफ़ाज़त करण जे लाइ अहले सुन्नत खे अल्लाह अहमद रज़ा नाले हिकु इनाम अता फरमायो आहे। न चई सुभान अल्लाह। जंहिंखे सुन्नी मदीने वारे जो नाइब चवंदा आहिनि, जंहिंखे आला हज़रत चवंदा आहिनि। न चई सुभान अल्लाह। हे महफ़िल आला हज़रत जे नाले ते आहे। असां सुन्नी उहो अक़ीदो वठंदा आहियूं जेको आला हज़रत सेखारियो आहे, जेको फतावा रिज़विया जे ज़रिए अहले सुन्नत जे दिलुनि ते कुंद कयो आहे। ईअं अक़ीदो सेखारियईं जीअं पत्थर ते लकीर ईंदी आहे। अहले सुन्नत जो अक़ीदो ईअं वाज़िह चिट्टो करे इमाम अहमद रज़ा आला हज़रत सेखारियो। अॼु वाज़िह थी वियो, अगरचे सदी गुज़री वई, आला हज़रत मज़ार अक़दस में आरामी आहे, पर संदन जी तालीम, संदन जी प्रचार उहा जेको रूहानी फैज़ गुंबद ख़ज़रा खां आला हज़रत जे सीने में मुंतक़िल थियो, अहमद मुज्तबा खां अहमद रज़ा ताईं जेको सिलसिलो आयो, अल्हम्दुलिल्लाह बर्रे सगीर छा दुनिया जी कुंड कुड़च ते इन नूर जा किरणा पखिड़जी रहिया आहिनि। हा ओ किन न बा कसवटी ठाहे ॾिनी आला हज़रत। मुंहिंजे इमाम घणा माण्हू इमाम अहमद रज़ा जो नालो ॿुधी मुंहुं ख़राब कंदा आहिनि। हा की न घणा माण्हू वाट सही सिधी वाट ख़बर पई न, सुन्नी त आहे पर ॾिसूं त मसलक मञे थो या कोन थो मञे। सखणो सुन्नी आहे या वॼाए ॾिसूं त हक़ीक़ी सुन्नी आहे। न चई सुभान अल्लाह। अहले सुन्नत व जमात मसलक असांजो अहले सुन्नत व जमात, यादि रखो मसलक अहले सुन्नत व जमात आहे, पर इन जे बुनियादनि खे मज़बूत जीअं बरेली जे जवान कयो आहे, असां उन जे साम्हूं सर तस्लीम खम कंदासीं। अक़ीदो उहो वठबो जेको आला हज़रत अज़ीमुल बरकत अशाह इमाम मोहम्मद रज़ा खां बरेलवी सेखारियो आहे। इश्क जी त इंतहा कई न। चए थो त मुंहिंजी क़बर वॾी ठाहिजो। चयो साईं एॾी वॾी क़बर छो ठाहियूं? साईं फरमायो मदीने जो ताजदार ईंदो, मुंहिंजी दिलि नथी चए त मां वेठो हुजां, महबूब अचनि त उथी बीही महबूबनि जे साम्हूं सलातो सलाम पढ़ा, मुस्तफ़ा जान रहमत पिला को सलाम। पर इन जो आख़िरी शेर सलाह सलाम जेको आला हज़रत ठाहियो आहे, छा त मक़बूलियत आहे हिन सलाम जी। ईद उल फित्र जो ॾिहाड़ो हिकिड़ो दफ़ो अलाह नसीब कयो गुंबद ख़ज़रा जे साम्हूं लखें आशिक बीठा हुया। जीअं ईद निमाज़ पूरी थी लखें परवाना बीठा हुया। मूं ॾिठो त हर ज़बान ते इहो सलाम हुयो, मुस्तफ़ा जान रहमत पिला को सलाम। मदीने वारे जे साम्हूं जेको शेर पढ़जे मञबो त महबूबनि वटि मक़बूलियत आहे न। आख़िरी शेर वरी हीअं था फरमाइनि, दिल जी तमन्ना, हर कंहिंजो शौक़ु आहे, हर कंहिंजी पंहिंजी तमन्ना आहे। को कहिड़ो शौक़ु रखे, को कहिड़ो शौक़ु रखे, कंहिंखे कहिड़ी तमन्ना। को चवंदो पैसो मिले, को चवंदो ज़ाल मिले, को चवंदो नौकरी मिले, को चवंदो कारोबार थिए, को चवंदो बनी मिले। इमाम मोहम्मद रज़ा खां पुछा कई, साईं तुंहिंजी का तमन्ना आहे, तुंहिंजी का ख्वाहिश आहे? सुभान अल्लाह, आशिकनि जी ख्वाहिशुनि था सिर घोर कया। इश्क जी इंतहा कंदे फरमाए थो, पढ़ा शेर सुभान अल्लाह चो। चे दो मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा, हाँ काश महशर में
जब उनकी आमद हो, भेजे उनकी शौकत पे लाखों सलाम। मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा, मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। चे दो तो काश जे क़यामत जो ॾिहाड़ो हुजे, क़यामत जो ॾिहाड़ो हुजे ऐं हीअं मदीने वारे साईं जी आमद थे। दादू वारा दिल खोले चो सुभान अल्लाह। छा त तमन्ना है आशिक जी, छा त दिल जी आरज़ू आ, काश जे महबूबन जी आमद थे ऐं मां अहमद रज़ा साम्हूं बीठल हुजां ऐं हुक्म कुदसी नाज़िल थे, ओ अहमद रज़ा पढ़ियो सलाम जो मुझो दिल पर नबी अची वियो आहे। ओ अहमद रज़ा पढ़ सलाम, दुनिया दम में बीठी आ बाहूं बधियो, तू पढ़। मुस्तफा जाने रहमत, बुलंद आवाज़ सां मुस्तफा जाने शम्मे बज़ में हिदायत। सुभान अल्लाह। घणनि माण्हुनि खे मुगालतो आहे हिकिड़ी ॻाल्हि जो। हाणे मुंहिंजे इमाम जी ॻाल्हि आई आहे त मां वाज़े करे छॾियां। घणनि माण्हुनि खे मुगालतो आहे बाबा दिलबर साईं इमाम अहमद रज़ा खे कोन मञंदो आहे। गफ़ारी जमात अहले सुन्नत व जमात वारी गफ़ारी जमात पीर मिठे जा जेके मुरीद आहिनि से इमाम अहमद रज़ा आला हज़रत खे कोन मञंदा आहिनि। भेण हे पतो के कंहिं इहा फतवा ॾिनी आहे त असांजी इहा फतवा हाणे तुंहिंजे पीउ जी बादशाही आहे। जेको तो मन में अचे वो साईं मुंहिंजा गफ़ारियुनि ते दिलबर साईं जे मथां दिलबर साईं जा सस्तो मिलियो अथव छा? जेको तो घरां कावड़जे दिलबर साईं ते कावड़े वेठो, जेको तो घरां कावड़जे दिलबर साईं ते फतवा, को कुफ्र जी फतवा, को शिरक जी फतवा, को फिस्क जी फतवा, तुंहिंजे पीउ जी अहले सुन्नत व जमात। असांखे ज़रूरत न आहे कंहिंजी फतवा जी, न को डिॼण वारा आहियूं। सर बरहना नेस्तम दारम अमामा बरसरम, असांजो मथो घाड़ो न आहे, मुर्शिदनि जी पग मथे ते रखियल आहे। सम्झो था कि न कोन था सम्झो? धातु में अक्सर तौर ते ईअं थींदो आहे, सदाइन सुनी था नालो वठी वेंदा बाबा दिलबर साईं हीअं थो चवे, दिलबर साईं जी ॻाल्हि अॼु ताईं ऐं मां चवां थो क़यामत ताईं अहिड़ी न ॾेखारींदा जेका मसलके आला हज़रत जे मुखालिफ़ हुजे। 600 किताब दिलबर साईं लिखिया आहिनि। घणा? 600 किताब। आलिम मशाइख वेठा आहिनि, 600 किताब लिखिया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि दिलबर साईं जे किताब मां खोले ॾेखार जेका मसलके आला हज़रत अशाह इमाम अहमद रज़ा खां बरेलवी जे मुखालिफ़ हुजे। हिकिड़ी ॻाल्हि ॾेखार जेका शइ ॾिसंदे गफ़ारियुनि जी इंशाअल्लाह ताबे नज़र ईंदी, उहा अहले सुन्नत व जमात ऐं मसलके आला हज़रत जे ताबे नज़र ईंदी। असांखे ज़रूरत न आहे वज़ाहत करण जो मक़सद इहो आहे जे तव्हां अवाम खे ख़बर पवे। चवंदा आहिनि अल अवाम कल अनाम। माना साईं खां पुछा कजो, साईं खां नसरुल्लाह ॿुधाईंदो सुभाणे। दुखी ॻाल्हि ॿुधी खिची वेंदी। सुभान अल्लाह। असां मोहब्बत वारा आहियूं, प्यार वारा आहियूं। हो उस्ताद बुखारी चयो आहे न, चुमी ऐं चांहि जा इनकारी पिन ते ॾिठा आहियूं बुखारी। असां चाह वारा आहियूं बाबा, असां मोहब्बत वारा आहियूं। मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि जन असां ते कुफ्र जूं फतवाऊं हयूं असां उन्हनि खे अॼु बि माफ़ कयो, कल्ह बि माफ़ करे छॾियो। अलाह जे कामिल वलियनि जो इहो आहे, मुंहिंजे मुर्शिदनि जो शेर आहे। सुभान अल्लाह पढ़ो, सुभान अल्लाह चओ, दुरूद शरीफ पढ़ो त मां इहो शेर तव्हांखे आला हज़रत जे शान में ॿुधाया। सल्लल्लाहु अलैहि ओ जंहिंजी इज़्ज़त अज़मत ओ आला हज़रत जेको चए थो न दिलबर साईं आला हज़रत जो मुखालिफ़ आहे। हे शेर मुंहिंजे मुर्शिद जो ॿुध। जंहिंजी इज़्ज़त अज़मत ओ आला हज़रत वो मुजद्दिद मिल्लत
सां टकरायो ओ जेको जंहिं खोले हक़ ॿुधायो जेको बातिल सां टकरायो कई दीन जी ख़िदमत उहो आला हज़रत कई दीन जी ख़िदमत उहो आला हज़रत वो इल्म अमल जो पेकर हुयो इश्क नबी जो शायर जंहिंजे रूह ते रहमत वो आला आला हज़रत तव्हां सभई गॾिजी चओ वो आला हज़रत ओ गुण दिल पर साईं थो गाए जंहिंजो शान सभिनी खे ॿुधाए ओ गुण दिल पर साईं थो गाए जंहिंजो शान सभिनी खे ॿुधाए शाहकार की आदत उहो आला हज़रत असांजो क़ाइद केर ॻाल्हायो असांजो क़ाइद केर रहबर केर आला हज़रत जो आवाज़ ईअं चओ जो दादू वॼे त मुनाफ़िक भॼे असांजो क़ाइद केर रहबर केर रहनुमा केर अॻवान केर असांजो इमाम केर इंशाअल्लाह इहो ई अक़ीदो वठंदासीं मसलक वठंदासीं क़यामत में इन ई सलात व सलाम जी गूंज में मदीने वारे जी दरबार जे हेठां पहुचंदासीं अल्लाह मुंहिंजो चवण इंशाअल्लाह ॿिए भेरे आलखाणी मोहल्ले में ॿुधाईंदोसां रब मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए